अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी असां उस्ताद छोकरन के फाइट बाइट सेखारे तो असां शहजाद कोट जो क्लब अला क्यों हलो शुरू क्यों। वाह 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 हाँ हे असांजा दोस्त ॾिसी सिखनि भी सही था। हला हलो शुरू क्यों। हो या शे जबरदस्त ओ या शे ओ या शे ओ या शे ओ या शे वाह वाह। ॿियो को हाणे स्टेप हाँ एक ॿिया भी स्टेप हुजनि याद ॻाल्हायां। असांजो बहितरीन उस्ताद खैरला सुमरो साहब ऐं तारिक मीरानी साहब सिखे थो माशाल्लाह। अहिड़ो उस्ताद जा असांजा वेठा आहिनि वॾा। ओहो हेठि थियणो आहे वाह वाह ज़बरदस्त। असांजे बाक़ाइदा क्लब ते सुठा सुठा आर्टिस्ट वेठा आहिनि। असांजो अकबर उतरादी साहब साईं असांजो इशफाक अहिड़ो उस्ताद असांजो वॾो फाइट सिखे थो असांजो छोकिरो तारिक मीरानी साहब। नई फिल्म लाइ तयारी हले थी नई फिल्म जी तयारी हले थी साईं। छोकरनि खां फाइट सिखनि था। हाँ फरजन साहब नई फिल्म की तैयारी हले थी फाइट वाइट सिखो था हो ॾिसी रहिया पान। अच्छा तारिक मीरानी साहब जो फाइट सिखे हीरे जो किरदार है तारिक मीरानी जो। वाह वाह जबरदस्त। हाँ भाई जबरदस्त जबरदस्त है। नई फिल्म की तैयारी बेहतरीन हलन थियूं। जैसे सिखण था दोस्तनि सां हवाल कयो था फरज़ साहब तव्हां कहिड़ो करेक्टर आहे हिन फिल्म में बाबा। साईं असांखे करेक्टर अञा ख़बर न पई आहे। अच्छा डायरेक्टर तव्हांखे न ॿुधायो। हा अञा न ॿुधायो आहे। अच्छा दोस्तनि जी रिहर्सल हले थी। हाँ सही है सही है। अदा कयो कयो रिहर्सल तव्हां ॿई तकड़ा तकड़ा रुक न रिहर्सल हले थी ज़बरदस्त। टिस्पी वाह सही वाह जबरदस्त जबरदस्त यार।